ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله عليه وعلى آله وأصحابه أجمعين خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وعلي رضوان الله تعالى عليهم أجمعين. فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن أول بيت وضع للناس للذي ببكة مباركا وهدى للعالمين. فيه آيات بينات مقام إبراهيم ومن دخله كان آمنا ولله على الناس حج البيت من استطاع إليه سبيلا ومن كفر فإن الله غني عن العالمين. صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सभी दोस्त दिल जे मोहब्बत सा मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. ये विचते जेके दोस्त बीठा आहिनि पासन खां आहिनि पास खां इन्हनि मां जिन जिन दोस्तनि दुरूद शरीफ पढ़ियो हुजे उहे वेही रहनि। ये जेके विच ते हमरा बीठा आहिनि इन्हनि मां जंहिं जंहिं दोस्त बि दुरूद शरीफ पढ़ियो आहे उनखे गुज़ारिश करियां थो त वेही रहे। ये जेके ॿार ॻाल्हाइनि था वॾनि जो कमु आहे त इन्हनि खे चुप कराए। अल्लाह सी तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे। एक दफो ॿीहर सब साथी प्यार ऐं मोहब्बत सां मदीने जे मीर ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए किराम, अहिन अजीम शान दीनी इज्तिमा में शरीक थींदड़ मुझा मुख्तरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। काफी देर का वहां जलसे में शरीक आयो। मुझे मुख्तसर बयान का अग में मुझा बुजुर्ग, मुझा दोस्त, मुझा साथी तफसीली बयानात फरमाए चुका है। दुआ है त अल्लाह से तव्हां असां सभिनी खे दीन जे ॻाल्हियुनि जे ॿुधण, समझण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ज़ुल्हज महीनो हली रहियो है। ऐं ज़ुल्हज महीने जो पहिरियों ॾहाको आहे। ज़ुल्हज महीने जूं पहिरियों 10 रातियूं तमाम वॾी बरकत वारियूं रातियूं आहिनि। कुरान पाक में अल्लाह ताला जो इरशाद आहे, वल फज्र व लयालिन अश्र। कुछ मुफस्सिरन जो ख्याल इहो आहे त इन जगह ते अल्लाह तबारक व तआला जिन 10 रातिन जो कसम खयो आहे, हिकड़न बुजुर्गन जो चवण इहो आहे त इहे मुहर्रम जे महीने जूं पहिरियों 10 रातियूं आहिनि, ऐं ॿियन मुफस्सिरन जो चवण इहो आहे त इहे ज़ुल्हज महीने जूं पहिरियों 10 रातियूं। ये एडियूं बाबरकत रातियूं आहिनि जो अल्लाह साईं इन्हनि रातियुनि जे अज़मत जो कसम थो खणे। ज़ुल्हज जे पहिरें ॾहाके में अल्लाह साईं जी रहमत बानहनि ते वॾ फुड़े मींहं वांगुरु वसंदी आहे। को माण्हू सखी हुजे ऐं माण्हुनि खे ख़बर हुजे त फलाणो माण्हू ॾाढो सखी आहे, पर चवण वारो चए थो यार फलाणो सखी त आहे पर ईदन ते तमाम घणी सखावत कंदो आहे। फलाणो सखी त आहे पर रमज़ान शरीफ जे महीने में तमाम घणो ख़ैर कढंदो आहे। फलाणो सखी त आहे पर रजब जे महीने में उनजी सखावत उरूज ते हूंदी आहे। फलाणो यार सखी त आहे पर इहो जुमे जुमे ते तमाम घणो ख़ैर कढंदो आहे। अल्लाह जे ज़ात खां वॾो सखी कोई कोन्हे। चौवीह कलाक रब जे रहमतुनि जो मींहुं वसे थो, पर कुछ ॾींहंनि में ऐं कुछ रातियुनि में रब जी रहमत जोश में हूंदी। ज़ुल्हज महीने जा पहिरियां 10 ॾींहं ऐं रातियूं उन्हनि ॾींहंनि ऐं रातियुनि में शामिल आहिनि
जिन दिहाड़न में ऐं जिन रातिन में रब करीम जी रहमत इंतहाई जोश में। एक रिवायत में अचे थो तो ज़ुल्हज जे पहिरें डहाके में इबादत अल्लाह के एडी वणंदी आ जो सॼे साल में एडो रुतबो शायद कंहिंखे न मिले जेतिरो हिननि दिहाड़नि जे इबादत जे करे उनखे रुतबो थो मिले। जेकॾहिं कंहिंखां थी सघे उनजी सिहत उनखे इजाज़त ॾे तो ज़ुल्हज महीने जूं पहिरियों 10 रातियूं इबादत में गुज़ारे ऐं पहिरियां 9 ॾींहं रोज़ो रखे, छो त ईद जे ॾींहं ते रोज़ो नाहे रखणो। ऐं ज़ुल्हज महीने जे हवाले सां 4 ॾींहंनि जे रोज़े जी मना थियल आहे, 10, 11, 12, 13। ज़ुल्हज जी 10, 11, 12, 13 इन्हनि 4 ॾींहंनि ते रोज़ो रखण जाइज़ कोन्हे। पर जेकॾहिं को एतिरो बर्दाश्त नथो करे सघे तो कोशिश करे तो योम आरफा ते रोज़ो रखे, माना ज़ुल्हज जी 9 तारीख़। मां हदीस पाक में पढ़ियो थम बिनी जहानन जे सरदार फरमायो जो योम आरफा जो रोज़ो रखंदो उम्मीद इहा है तो अल्लाह साईं उन जे पोएं साल जा गुनाह भी माफ़ कंदो ऐं उन जे अगले साल जा गुनाह भी अल्लाह माफ़ कंदो। सुभाणे सुबह जो इंशाअल्लाह हाजी मक्के खां मिना जे तरफ सफर शुरू कंदा। हरम में हींअर अजीब मंजर होंदो, अजीब मंजर हो, लखें हाजी के गोरा के कारा के ड्रिघा के बिंद्रा के काथों जा किंजी बोली उर्दू, किंजी अंग्रेजी, किंजी सिंधी, किंजी बलोची, किंजी फारसी के केहड़ा पर सभनी जे ज़बाननि ते तरानो सागो आ। मां दुआ थो कयां त अल्लाह तबारक व तआला तहां सभनी के हज बैतुल्लाह जी सआदत नसीब। हज इश्क इलाही जी आखिरी मंजिल हाणे तहां वारी बोली थो ॻाल्हायां ताकि तहांखे ॻाल्हि समझ में अचे। कंहिंजी कंहिंसां मोहब्बत थी वञे तो उहो उनजे दर ते बार बार ईंदो आहे त जीअं अॻे खे एहसास थिए त मुंहिंजे सिक में मरे थो, अञा हुनखे लिफ्ट न मिली त पोइ बुखां कटींदो, जीअं अॻे खे एहसास थिए त मरे थो, अञा हिनखे लिफ्ट न मिली त पोइ ख़र्च कंदो। घणनि खे ॻाल्हि दिलि सां लॻंदी हूंदी, तूं पाण चवंदो त लॻीअ ते लानत आहे, अलाह तोखे बचाईंदो। ऐं जेकॾहिं अञा बि हिनखे लिफ्ट न मिली त वञी दर ते देरो लॻाईंदो त मां उथां ई कोन थो। निमाज़ इश्क इलाही जी पहिरीं मंजिल आहे। सुभान अल्लाह में सुस्ती है। बार बार बानो रब जे दर ते थो अचे, ॼण अल्लाह खे अर्ज़ थो करे त मुंहिंजा रब मां जहिड़ो बि गंदो गरो हां पर बानो तुंहिंजो हां, मांखे माफ़ कर। निमाज़ इश्क इलाही जी पहिरीं मंजिल आहे। बार बार अल्लाह जे दर ते थो अचे।
न सर्दी थो ॾिसे न गर्मी थो ॾिसे। रोज़ो इश्क इलाही जी बी मंजिल, अल्लाह जे मोहब्बत में बुखूं थो कटे। कॾहिं कॾहिं सख्त गर्मी में रमज़ान जो महीनो अची वियो, जो हिन साल आयो हो, गलो हमराह जो खुश्क थी वियो, डिघो ॾिहाड़ो, कहर जी गर्मी, घर में सब कुछ पियो अथसि, फ्रिज में थधा पानी पिया आहिनि, जूस पिया आहिनि, बोतलूं पयूं आहिनि, घर में भाॼी पई आहे, मानी पई आहे, हर शइ मौजूद आहे, फल फ्रूट मौजूद आहे, ॾिसण कोई कोन अथसि, गलो भी खुश्क थी वियो अथसि, लेकिन ढुक पाणीअ जो नथो पिए। ॼणो रब खे चए थो, मुंहिंजा अल्लाह, मां जहिड़ो बि गंदो गरो खां पर बानो तुंहिंजो हां, मूंखे माफ़ कर। ज़कात इश्क इलाही जी टी मंजिल, अल्लाह जे नाले ते ख़र्च थो करे। पैसो आहे माण्हुनि जे दिल जी पाड़, पैसो ख़र्च करणु ॾाढो ॾुखियो आहे। ये अल्लाह जे नाले ते पैसा ख़र्च थो करे, ॼण अल्लाह खे अर्ज़ थो करे त ॾिनो बि तूं आहे ऐं ॾियां बि तुंहिंजे नाले ते थो, इन जे करे थो ख़र्च कयां त जीअं तूं मां ते पर्ची पए, मुंहिंजा मौला। ऐं हज इश्क इलाही जी आखिरी मंजिल, फकीराणो वेस करे, मथो उघाड़ो करे, पेरनि जा पुठाड़ा ज़ाहिर करे, दीवाननि वांगुरु रड़ियूं कंदो वञी रब जे घर जे दर ते पहुचे थो। या अल्लाह, हाणे मूंखे माफ़ कर। इन्हनि जलसनि जो मतिलबु इहो आहे, इन्हनि वाइज़नि जो मतिलबु इहो आहे, इन्हनि इज्तिमान जो मतिलबु इहो आहे, इन्हनि बयाननि जो मतिलबु इहो आहे त असां दीन जे तरफ़ सुरी पऊं, का असां में चङी तब्दीली पैदा थिए, असां ग़लत अक़ीदनि खे छॾियूं, ग़लत सुहबत खे छॾियूं, ग़लत संगत खे छॾियूं, ग़लत माहौल खे छॾियूं, असां नेकोकार बणिजी वञूं। पक ॼाणो दुनिया जो जहान छॾिणो आहे। कुल्लु मन अलैहा फानि व यबका वजहु रब्बिका दुल जलाल वल इकराम। रब तो चवई हर शइ फना थी वेंदी, रुगो अल्लाह जे ज़ात खे बका है। अल्लाह से तो फरमाया, अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तअखुदुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फहुम व ला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिया कुर्सियुहु समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। आयतुल कुर्सी में जन रब साईं तोखे ईअं थो चए त उन जी पूजा कर, उन जी इबादत कर, उन जी बंदगी कर, उन के सॾ कर, उन जे दर जो सजदो कर, उन जे नाले जी बास बास जंहिंते मौत अचणो ई कोन्हे, जेको हमेशा जहिड़ो। इबादत जे लाइक़ उहो आहे, बंदगी जे लाइक़ उहो आहे, बानप जे लाइक़ उहो आहे, सॾ जे लाइक़ उहो आहे, पुकार जे लाइक़ उहो आहे, नज़र न्याज़ जे लाइक़ उहो जंहिंते मौत अचणो ई कोन्हे। माण्हू त अजीब आहिनि, अब पीर फ़कीर भी जहान तो छॾींदा न, अलाए छो नथा। खोड़ पीर फ़कीर वीचारा फौत थी विया,
थोड़ा अल्लाह वारा अल्लाह के प्यारा थी विया जेके हाणे आहिनि ये भी जहान छॾींदा। जेकॾहिं को हमेशा रहे हाँ दुनिया जे जहान में तो वो अल्लाह जा नबी हे जहान न छॾनि हाँ, छो तो अल्लाह जे नबीयन खां मथे कायनात में कोई कोन। पर माण्हू अजीब आहिनि। हमरान जो मुर्शिद मरी थो वञे, वो सब मुरीद लखन जे तादाद में गॾु था थियनि। मुर्शिद के गुस्ल भी ॾियनि था, टाबिलाहिनि था, कफन भी पाराइनि था। कन मुर्शिदनि खे कफन न पाराइबो आहे। थोरो ॻाल्हाईंदा हलो मां सां। मुर्शिद जेकॾहिं फोत थी वञे त मुर्शिद खे तड़ न ॾिबो। ॻाल्हायो। मुर्शिद पाण विञंदो कन मुरीद तड़ ॾियारींदसि, कफन केरु पाराईंदसि। मुर्शिद फोत थी वियो, लखे मुरीद गॾु थिया, लटा लाहिनिस था, कफन पाराइनिस था, तड़ो ॾियारनिस था, कट ते खणी था वञनिस। सामी कब्बर ठाहे सामी में मुर्शिद के सुम्हारिन था। मथों मण मिट्टीअ जा था विझनि। जनाज़ो पढ़न था। यो सही तो चवां? कन मुर्शिद जो जनाज़ो न पढ़बो जी। जनाजे में दुआ केड़ी पढ़बी आ? अल्लाहुम्मा गफिर लिहय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना व सगीरिना व कबीरिना व ज़करिना व उनसाना। अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फअहयिही अलल इस्लाम व मन तवफ़्फ़ैतहु मिन्ना फतवफ़्फ़हु अलल ईमान। मुरीद मुर्शिद जे लाए दुआ था घुरन। सामी कब्बर ठाहे सामी में मुर्शिद के सुम्हारिन था। मथों मण मिट्टीअ जा था विझनि। जनाज़ो पढ़न था। यो सही तो चवां? कन मुर्शिद जो जनाज़ो न पढ़बो जी। जनाजे में दुआ केड़ी पढ़बी आ? अल्लाहुम्मा गफिर लिहय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना व सगीरिना व कबीरिना व ज़करिना व उनसाना। अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फअहयिही अलल इस्लाम व मन तवफ़्फ़ैतहु मिन्ना फतवफ़्फ़हु अलल ईमान। मुरीद मुर्शिद जे लाए दुआ था घुरन। मुरीद मुर्शिद जे लाए दुआ था घुरन। अल्लाह बख्शेस, अल्लाह बख्शेस। मण मिट्टी जा विझी सामी में सुमारे मोटी था अचनि। वरी साॻिया मुरीद ॿिए ॾींहुं अचनि था मुर्शिद वटि कब्र ते। साईं पुट ॾे। इन्हनि जहिड़ो चरियो भुॻो थींदो? पाण पंहिंजे मुर्शिद के तड़ ॾियारियो अथव, कफन पारायो अथव, सामी में सुभायो अथव, मथों मण मिट्टी जा विधा अथव ऐं दुआ घुरी अथव त रब बख्शेस। वरी हाणे ॿिए ॾींहं ते आयो आहे त साईं पुट ॾे। हिननि खे अलाह सम्झाए, मां छा सम्झायां? अब कब्र में जंहिंखे पूरजे थो इहो फोत थी वियो या जेरो आ? जवाब ॾियो ॾाढिया। अब जेरनि खे बि पूरबो आहे छा? को पंहिंजे जेरे पीउ खे पूरींदो? ॻाल्हायो ॾाढिया। को पंहिंजे जेरे पुट खे पूरींदो? जेकॾहिं इहे पीर जीअर आहिनि जिन खे हे पूरिन था मुरीद, त इन्हनि मुरीदनि खे खून जे केस में चालान कराइजे। हाणे जेरे खे पूरियो थो, ये गाल अकुल जे खिलाफ है। इन करे रब तो फरमाए मां खे सद तो मां खे मौत अचणो ही कोने, मां हमेशा जेरो हां। ऐं रब तो फरमाए मां खे सद छो ला ताखुदहु सिनतु वला नौ। मां पंहिंजे मथां निंड त हराम कई थम पर ऊंघराटन खे भी हराम कयो थम। उन जी इबादत कर, उन जी पूजा कर, उन जी बंदगी कर, उन खे सॾु कर, उन जो सजदो कर जेको सॼे जहान खे निंड कराईंदो आहे पर पाण जागंदो आहे। हाणे तुंहिंजो कमु पइजी वियो आहे रात जो, एमरजेंसी थी वई,
हाणे तू रड़ियूं थो करे मुर्शिद जे दर ते पहुते रड़ते रड़ अधरात जो टाइम मुरीद ही मोचड़ा हणंदई। अड़े साईं आराम में आ निभागा, साईं जी निंड चौधो बेटा है पर जेस ताईं साईं उथे तेस ताईं हिन जी त भींग थी वई। अब मुर्शिद भी निंड कंदा आहिनि, करण न ईंदी मुर्शिदन खे निंड। गाला सही सिंधी इन जे करे रब तो फरमायो मांखे सॾु करना छो त ला ताख़ुदहु सिनतु वला नौम, मां तुंहिंजे करे पंहिंजे मथां निंड त हराम कई आहे पर ऊंघ रातिन खे बि हराम। हज जा ॾिहाड़ आहिनि। हुजूर साईं फरमायो ज़ुल हज जे पहिरें ॾहाके में हे ज़िक्र घणो कंदा कयो। हदीस पाक में अचे थो ॿिन्ही जहाननि जे सरदार ज़ुल हज जे पहिरें ॾहाके जे लाइ हे ज़िक्र ॿुधाया आहिनि। हदीस पाक में लिखियो पियो ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो ज़ुल हज महीने जे पहिरें ॾहाके में सुभान अल्लाह घणी चवंदा कयो, अल्हम्दुलिल्लाह घणी चवंदा कयो, ला इलाहा इल्लल्लाह घणी चवंदा कयो ऐं अल्लाहु अकबर घणो चवंदा कयो। सब चओ सुभान अल्लाह, ॾाढियां चओ बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर। वरी चओ न सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर। यो जिक्र हिननि ॾींहनि में घणो कंदा। जेकॾहिं तस्बीह न आहे त का गणती जी ॻाल्हि कान्हे। बिना तस्बीह जे बिना गणप जे चवंदा रहियो, हरू भरू गणे 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 नाला खणंदव, गणे ज़िक्र कंदव त हिसाब बि गणप सां थींदव। बिना गणप जे अल्लाह अल्लाह कंदा रहो त बिना गणप जे रब जूं महिरबानियूं थींदियूं। बनीअ में आ त बि ज़िक्र कंदो रहो, झंग में आ त बि ज़िक्र कंदो रहो, बिस्तरे ते आ त बि ज़िक्र कंदो रहो, दफ़्तर में आ त बि ज़िक्र कंदो रहो। हज ॾाढी प्यारी इबादत आहे। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो जंहिंखे हज मबरूर नसीब थी वियो। यार सुभान अल्लाह असांजो पेट्रोल आहे। तव्हां ॻाल्हाईंदव त मां ॻाल्हाईंदुसि। असांजो ॾींहं राति जो सफ़र आहे पर लॻे थो तव्हां मां खां वधीक थकल हो। तव्हां बिल्कुलु थकी पिया आहियो त मां दुआ घुरायां। जेके मोहब्बत सां वेठा आहिनि पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद कर। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, नारे तकबीर, अल्लाहु अकबर कबीरा। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो जंहिंखे हज मबरूर नसीब थी वियो उनखे जन्नत मिलंदी। ऐं हुजूर फरमायो जंहिंखे हज मबरूर नसीब थी वियो इन जा गुनाह अल्लाह ईअं तो बख़्शे ॼणो अमड़ जे पेट मां हाणे जायो। ऐं हज मबरूर छा खे चइबो आहे इनखे बि सम्झो। सवली डेफिनेशन तो ॿुधायां, बिल्कुलु सवली। हज मबरूर छा खे चइबो आहे? जंहिंजे बदले में अल्लाह बाने खे जन्नत थो ॾे। जॾहिं हाजी हज जे इरादे सां घरों निकिरे थो उन वक्त खां वठी जेसि ताईं मोटी अचे इन्हनि ॾींहनि में को बि गुनाह न करे बख़्शजी। तक़रीबन 30-40 ॾींहं लॻनि था। तक़रीबन 30-40 ॾींहं लॻनि था घरों निकिरण खां वठी घर मोटण ताईं। इन्हनि ॾींहनि में कंहिं गुनाह जे वेझो न वञे अल्लाह साईं इनखे जन्नत थो ॾे। कोशिश कयो, पूंजी गॾु कयो त घटि में घटि हिकिड़ो दफ़ो काबे जो दीदार करे अचो। पाक मोहम्मद मीर जे पाक रोज़े जो दीदार करे अचो। बाक़ी परवरदिगार जो कसम अगर मक्के मदीने पहुंची वियो न ए जहान विसरी वेंदो। ओ जहान ही अची हाजी हज ते वञे थो, पहिरियों हुकुम
हुकुम इहो आती है गुरूर जा लट्टा लाहे ब चादरूं कफन जूं चादरूं हिकड़ी चादर कुल्हनि ते रख हिकड़ी जो पोतड़ो बध ए हारी नारी ये गोरियूं बधंदा आहिनि खान सरदार नवाब इहे गोरी कीअं बधनि ज़रदारी साहब गोरी कीअं बधे वारो मसइलो आहे न साईं इन्हनि वरनि माण्हुनि जे लाइ गोॾ ॿधण वारो मसइलो अथव ईमानदारी मां ॾिठो आहे 10 बिल सुई वणंदी आहे त मथां गोॾ लही न वञे ये ख़बर ही काने तो गोॾ ॿधबी कीअं पहिरियों हुकुम आहे त गुरूर जा लटा लाहे कफन जूं चादरूं पाए गरीबां त भी अमीरां त भी राहकां त भी भोतारां त भी कंहिं दफ़्तर जो पटे वालो त भी वक्त जो बादशाह त भी सभिनी जो लिबास हिक जहिड़ो हाणे हुकुम थियो पटको भी लाए टोपी भी लाए गरीब जो तो हाज़ुर खान साहब कीअं लाए सही मां त ॿियनि जा पटका लाहींदो आहियां हुकुम आहे त जो पंहिंजो बि लाहे त तुंहिंजी मस्ती मरे हजो आहे ही इन जे करे त जीअं हिन नवाब जे पुट जी मस्ती मरे लाए मथो उघाड़ो सख्त सर्दी आ त भी मथो उघाड़ो सख्त गर्मी आ त भी मथो उघाड़ो हे गरीब त मुंह ॾेई वेंदो वॾे माण्हू जे लाइ आवाज़ साईं मां त सटिजी वेंदुमि ऐं ॾींहुं लॻी पवंदो थधि सटे विझंदी हुकुम दो ते खबरदार मतां मथो ढकियो थी तुंहिंजे हज जी मां अल्लाह खे ज़रूरत ई कान्हे तोखे ख़बर पए त घणे ॾींहं सौ आहे मथो उघाड़ो हाज़ुर साईं मथो हाणे हुकुम आहे जो बूट बि लाए पाण वारो लाए जोराबा भी लाए साईं जीवड़ा खाई वेंदा मांखे लाए लाए जल्दी कर बिन पटन वारी अहिड़ी चौंपल पाए जो तुंहिंजे पुठी जा पुठाड़ा भी नजर अचनि हाणे हल निकर घरों हाणे रड़ियूं कंदो हल तलबीहां पढ़ंदो हल ॾाढा चओ सुभान अल्लाह मां तलबीहां ॾाढा थो पढ़ां तूं मां सां गॾु पढ़ मन तलबीहन जे बरकत जे करे तोखे भी सॾु थी वञे चओ लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक बुलंद आवाज़ सां लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक तलबियन जो मतलब तो समझो जण इहो कसमनामो आहे जण अल्लाह तबारक व तआला हाजी के चतो त अग में वजाहत कर मुवहिदा या मुशरिका मुवहिदा त अच मुशरिका त घर चंगो आ तुझे हज जी जरूरत ही काने नमाज बि मुवहिदन जी रोज़ो बि मुवहिदन जो ज़कात बि मुवहिदन जी इबादत बि मुवहिदन जी तमाके पंहिंजे परवरदिगार जो कसम हज बि मुवहिदन अकीदा जी वजाहत कर हज ते तो चाहे केर छा तो चए हाजी लब्बैक माना हाजिर हां अल्लाहुम्मा लब्बैक मुंजा अल्लाह मां हाजिर हां ला शरीक लक लब्बैक तुझो कोई शरीक न है मां हाजिर हां इन्नल हम्द तारीफ जे लायक मुंजा रब
रुगो तू वनिअमत लक माते जगह मेहरबानी रुगो तुंहिंजूं आहिनि। ॾाढा चाहिए ना सुभान अल्लाह। वल मुल्क मुल्क जो मालिक भी रुगो तू ला शरीक लक तुंहिंजो कोई शरीक न है। हाजी तलबिया पढ़ंदो त हज कबूल पवंदुसि, अगर तलबिया न पढ़ंदो त हज कबूल न पवंदुसि। हिते त ॾाढियूं रड़ियूं थो करे भेज पहुच पीर दस्तगीर चओ पो हज ते भी ईअं चओ मोचड़ा त खा उते वञी अरफात में भेज भेज कर वञी चओ पहुच पीर दस्तगीर एड़ा डंडा ठोकिन खुदा जो कसम चई रे न सुभान अल्लाह। ए हिते हिते जगह पंहिंजा पेर चटराईंदा आहिनि अल्लाह जो कसम आ। उते मक्के मदीने में तू पेरें पई मिलेन त मोचड़ा हण दई हिते न हिते न हिते अरे हिते छो न। शहदादकोट में सवाब आ, कच्ची पुल में सवाब आ, कुब्बे में सवाब आ, कंबर में सवाब आ, त मदीने में गुनाह छो आ। उते वरी बटे चमचा बिहारे चढ़ींदा आहिनि मथां को झुके अरे मथां हिते न। ॻाल्हि त सिधी आहे पर यार सिधी आहे। हाणे हाजी तलबिया पढ़ंदो थो वञे रड़ियूं कंदो थो वञे सुभान अल्लाह में सुस्ती आहे यार। मुंहिंजी दिलि थी चए मां निगाह तसव्वुर में अॼु मां तोखे मके मदीने जो थोरो सैर करायां। हाणे हाजी पहुतो मके पाक में पहुतो ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो जॾहिं काबे ते तुंहिंजी पहिरीं नज़र पए जॾहिं काबे ते तुंहिंजी पहिरीं नज़र पए अखि छिंभण खां अॻु में जेका दुआ घुरंदे कबूल थी वेंदई। तू हज ते वियो आहीं, तू उम्रे ते वियो आहीं, तू इहराम पाता आहिनि, तू तलबीहा पढ़ियूं आहिनि। जॾहिं तू मके पहुते काबे ते तुंहिंजी पहिरीं नज़र पई अखि छिंभण खां अॻु में जेका दुआ घुरंदे कबूल थींदई। मुख्तलिफ बुजुर्गनि मुख्तलिफ दुआऊं सेखारियूं आहिनि कहिड़ी दुआ पढ़जे अखि छिंभण खां अॻु में तकड़ में अखि छिंभजी न वञे। हिकिड़े बुजुर्ग जी दुआ मूंखे ॾाढी वणी। उन बुजुर्ग चयो उन खां कंहिं पुछा कई सी अखि छिंभण खां अॻु में जेका दुआ घुरबी सा क़बूल थींदी हाणे जॾहिं काबे ते पहिरीं नज़र पए ऐं अल्लाह मूंखे उते पहुचाए त मां पहिरीं दुआ कहिड़ी घुरां। तो उन बुजुर्ग मज़ेदार जवाब ॾिनो। उन बुजुर्ग चयो जॾहिं काबे ते तुंहिंजी पहिरीं नज़र पए न त हीअ दुआ घुरजांइ त मुंहिंजा रब जेके ॾींहं मां मके मदीने में आहियां मुंहिंजूं हर दुआऊं क़बूल कजांइ। को दुआऊं पयो घुर एतिरो त तूं अखि छिंभण खां अॻु में चई। हाणे काबे जो तवाफ कर डुक काबे जे चौधारियूं हे त रोज डुकंदो आ गरीब जो पुट मसइलो आ भोतारनि जो। साईं मां त हिननि खे डुकाईंदो आहियां अॼु मां बि डुका डुक न वाया पुट डुक डुक काबे जो चौधारियूं डुक। मां ॿ हज कया अथमि हिकिड़ो बाबे साईं सां ॿियो पंहिंजी अमड़ साहिब उमरा त अला अला केतिरा कराया 25 30 साल आहे जो हर साल मुंहिंजो रब मूंखे घुराए थो। दुआ कर त मुंहिंजे रब जी इहा करम नवाज़ी हमेशा जारी रहे। तू मुंहिंजे लाइ दुआ कर मां तुंहिंजे लाइ दुआ थो कयां। मां पहिरियों हज बाबा साईं सां गॾु कयुमि जॾहिं तवाफ शुरू कयोसीं काबे जो ए बार ख्याल त कर साईं काबे जो तवाफ खबे हथ ते थींदो। काबे जो तवाफ खबे हथ ते थींदो। ॿियो हर चङो कमु सॼे हथ सां सॼे पासे सां मानी खा त बि सॼे हथ सां पानी पी त बि सॼे हथ सां खीर पी त बि सॼे हथ सां। ॻाल्हि सम्झंदो काबे जो तवाफ खबे हथ ते हीअं सम्झो हे विच ते काबो आहे मिसाल जे तौर ते त हीअं 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 तवाफ कबो आहे। जो खबो हथ थी वियो न खबो हथ थी वियो। मां बाबे खे चुम बाबा
हर चङो कम सजे हथ सां काबे जो तवाफ एडी वडी इबादत या खबे हथ सां खबे पासे ॾांहुं हिय फिरजे ना सजे पासे तो हिय थींदो हे खबे पासे सां मुझे बाबे के अल्लाह से जन्नतुल फिरदौस में जायूं दे मुझे बाबे जो पुत्र घणे कदर इहो हुकुम इन जे करे आ जो दिल खबे पासे ॾांहुं आ घणे कदर इहो हुकुम इन जे करे आ जो दिल खबे पासे ॾांहुं आ मुझो बाबा मां की ॻाल्हि समझ में न आई चई पुट काबे मां रेज़ निकरंदा आहिनि किरणा निकरंदा आहिनि जेके डायरेक्ट बांधे जे दिल ते असर कंदा आहिनि ऐं जेकॾहिं को बांधो रब जे राज़ी करण जे नियत सां इखलास जे नियत सां काबे जा 7 चक्कर मुकम्मल करे त इन जी काई दिल भी रब जे करम सां 14 तारीख़ जे चंड खां वधीक रोशन थी वेंदी नारा तकबीर जिंदाए हक्कानी डॉक्टर की सूरत में हक्कानी नारा तकबीर कुमाए 7 चक्कर ॾाढा चओ न सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां कोशिश कर हर चक्कर में हजरे अस्वद के बोसो दे आ तू पंहिंजा पेर चटाईंदो हाणे पत्थर के चुमी दे त मस्ती मरई पत्थर के चुमी दे रश जे करे नथो पहुची सके त ही हथ जो इशारो कर हथ के चुमी दे ॼणु पत्थर के चुमी ॾिनई अल्लाह अकबर रिवायतुन में अचे तो हजरे अस्वद जो पत्थर जन्नत जो पत्थर आ पहिरियों इहो खीर खां वधीक अच्छो हो पर मुसलमाननि जे गुनाहनि के चूसे चूसे कारो थी वियो आ इन हजरे अस्वद में अल्लाह या खुसूसियत रखी आ हजरे अस्वद जो पत्थर मोमिनन जे गुनाहनि के चूहींदो आ ॾाढा चओ न सुभान अल्लाह कच्ची पुलवारा कुब्बे वारा तौल के शहदाद कोट वारा मां हदीस पाक में पढ़ियो थम बिनी जहानन जो सरदार फरमायो जेको रब जे रज़ा खातिर हजरे अस्वद के चुमी थो ॾे इस्लाम थो करे इहो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह साईं इन पत्थर के ॾिसण जूं अखियूं ॾींदो ऐं ॻाल्हाइण जी ज़ुबान ॾींदो जिन जिन बाडन रब जे रज़ा खातिर हजरे अस्वद के चुमियो हूंदो क़यामत जे ॾिहाड़े हजरे अस्वद जो पत्थर अल्लाह जे दरबार में उन बाने जे बख्शिश जी शफाअत कंदो 7 चक्कर तुंहिंजा पूरा थी विया हाणे मोटी अच मुल्तज़िम वटि मुल्तज़िम काबे जे उन हिस्से के चइबो आ जेको काबे जे दर ऐं हजरे अस्वद जे विच वारो हिस्सो आ इते अच पो चिंबड़ी पाओ पक जान त दाता जे दरवाजे ते पहुची वियो कंहिंजो दाता लाहौर में आ असांजो दाता अकेलो रब आ दिल जे मोहब्बत सां चई दे सुभान अल्लाह हाणे तू अल्लाह जे घर वट पहुची वियो मुल्तज़िम वट रोज जेतिरो रोई सघे रब के बाडाए उन खां पोइ हाणे तू अच मकामे इब्राहिम वट मकामे इब्राहिम छा आहे शॉर्टकट तो क्या हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के जरे अल्लाह ताला हुक्म क्यों तक काबो ठाए हजरत इब्राहिम अर्ज क्यों रब मां ठाया तो काथे ठाया हुक्म तो हिते ठाए रिवायत में अचे तो काबतुल्लाह जी पहरी तामीर अल्लाह से फरिश्तन खां कराई काबतुल्लाह जी पहरी तामीर अल्लाह से फरिश्तन खां कराई वो तूफानन जे करे वो सजो काबो लटजी वियो निशान बिशान ज़ाहिर कोन पिया थियन
हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के जरे हुकुम थियो तो उन्हीं जगह ते उन्हनि बुनियादनि ते तामीर जो हुकुम थियो। हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, या अल्लाह, तो मूंखे का शइ नज़र नथी अचे, काथे ठाहियां? एक रिवायत में अचे तो अल्लाह सही वड फुड़ो मींह नाज़िल कियो, एडी बरसात पई, एडी बरसात पई, एडी बरसात पई, उहा सॼी वारी बरसात जे पाणी में परे थी वई, काबे जा निशान ज़ाहिर थी। ऐं ॿी रिवायत में अचे तो अल्लाह ताला वडो तूफान लाथो, एडो तूफान, एडो तूफान, एडो तूफान जो उहा वारी उॾरी वई, काबे जा निशान ज़ाहिर थी पिया। ऐं हज़रत इब्राहिम उन्हनि निशाननि ते काबे जी तामीर। यो मंज़र भी अजीब हूंदो, राज़ो भी नबी, मज़दूर भी नबी, पत्थरनि ढोइण वारो भी नबी, पत्थरनि खे हणी भित ठाहिण वारो भी नबी। तामीर शुरू थी वई, तामीर शुरू थी वई, भित थोड़ी मथे थी, को मिस्त्री जाइ ठाहे, भित मथे थींदी, वो काठी जो कवाज़ हणंदो, उन जे मथा चढ़, काठी बाठी काई का नहीं। हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकड़ो पत्थर खणी भित जे भरसा रखियो, उन पत्थर ते हजरत इब्राहिम चढ़ी बीठो ऐं अल्लाह जी कुदरत मथे पियो थे त पत्थर मथे पियो थे। वरी जॾहिं हजरत इब्राहिम लहण जी करे पियो त पत्थर हेठ पियो थे। मां हिकड़ी जगह थी ओ वाइस तुम तकड़ो कामरेड उथी बीठो, चई डॉक्टर साहब धुका उहे हण जेके ठहन। हाणे छो कि पत्थर पाण मथे कीअं थींदो, वरी पाण हेठ कीअं थींदो? मां चयो हे तरक्की जो ज़मानो आहे। ओ छोकरा अटेंशन, मां चयो हे तरक्की जो ज़मानो आहे। तुंहिंजी 60 मार जगह, 70 मार जगह, 80 मार जगह, दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में वॾियूं वॾियूं इमारतूं आहिनि, पाण मथे थी वञे कन तूं बि टपा ॾींदो आहे। पाण बीठो आहे, रुगो बटन थो दबाए, लिफ्ट मथे थी वञे, वरी लहण जी थो करे, बटन थो दबाए, लिफ्ट लही थी चए। तुंहिंजे अकुल एॾी तरक्की कई आहे, मुंहिंजे अल्लाह खे तोखां वधीक ताक़त आहे। वो पत्थर, जंहिं पत्थर खे हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम कवास जे तौर ते इस्तेमाल कयो हो, उन पत्थर ते हजरत इब्राहिम जे पेरनि जा निशान ठहियल। अल्लाह सी तव्हांखे मक़ाम इब्राहिम ॾेखारींदो। जियां नरम ज़मीन ते को बीहे, उन जे पेरनि जो निशान ठही पए, उन पत्थर ते हजरत इब्राहिम जे पेरनि जा ईअं चिटा निशान। उन पत्थर जो नालो मक़ाम इब्राहिम, उन पत्थर जो नालो मक़ाम इब्राहिम। जॾहिं हजरत उमर साईं मुसलमान थियो हो, कलमे पाण खां पोइ जॾहिं पहिरियों तवाफ कयो पाक मोहम्मद अमीर सां, 7 चक्कर पूरा करे जॾहिं साईं जन मक़ाम इब्राहिम जे तरफ़ आया, हजरत अमीर उमर साईं जन सां गॾु हो। साईं जन खे अर्ज़ कयईं, साईं 7 चक्कर पूरा थिया आहिनि, मक़ाम इब्राहिम जे भरिसां बीठो आहियां। साईं मुंहिंजी दिलि थी चए त मां 2 रकातूं पढ़ां। साईं मांखे मोकल ॾियो त मां हिते 2 रकातूं पढ़ां। साईं जन फरमायो, उमर अञा अल्लाह जो अहिड़े क़िस्म जो कोई हुकुम कोन्हे त जेको काबे जो तवाफ करे, तवाफ जा 7 चक्कर पूरा करे, वो मक़ाम इब्राहिम ते 2 रकातूं पढ़े। उमर अञा रब जो अहिड़े क़िस्म जो कोई आर्डर कोन्हे। हजरत अमीर उमर अर्ज़ तो करे, साईं मुंहिंजी दिलि थी चए, साईं मुंहिंजी दिलि थी चए, साईं मांखे मोकल ॾियो त मां 2 रकातूं पढ़ां। साईं अंदा फरमाइनि, उमर अञा रब जो आर्डर कोन्हे, मां कीअं चवां? जदों साईं महिरबानी कयो न, मुंहिंजी दिलि थी चए। अञा या कचहरी हले थी, जनाबे जिब्रील अची वियो, पाक मोहम्मद करीम वटि अल्लाह जो पैगाम खणी आयो। फतखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला। जणो अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे चयो, मुंहिंजा महबूब उमर खे मोकल ॾे त 2 रकातूं पढ़े, छो त उमर जी दिलि थी चए। मुंहिंजा महबूब उमर तो पढ़े, पर तूं भी पढ़।
छो तो उम्र जी दिल थी चवे मोजा महबूब उम्र जी दिल थी चए न अज खां वठी क़यामत ताईं को हाजी हज करण ईंदो या उम्रे वारो उम्रो करण ईंदो जेको भी कलमे वारो काबे जो तवाफ कंदो 7 चक्कर पूरा कंदो मोजा महबूब मां अल्लाह जे तरफां उनखे चई छॾ त 7 चक्रन खां पोइ मकाम इब्राहिम ते वो मुसलमान बरकातूं जरूर पढ़े छो तो उम्र जी दिल थी चए। हजरत अबू बकर आयो आ काबे जो तवाफ क्यों थई 7 चक्कर पूरा क्या थई हाणे मकाम इब्राहिम ते बरकातूं तो पढ़े साईं छो थो पढ़े हजरत अबू बकर तोखे चवंदो उम्र जी दिल पी चवे। सुभान अल्लाह में सुस्ती न थियण खपे। हजरत उस्मान आयो काबे जो तवाफ क्यों थई 7 चक्कर पूरा क्या थई मकाम इब्राहिम जे तरफ तो अचे काडे थो वने बरकातूं पढ़ंदुम सही छो थो पढ़े तो के अमीर उस्मान जवाब दींदो अमीर उम्र जी दिल पी चवे। हजरत अली साईं आयो काबे जो तवाफ तो करे 7 चक्कर पूरा कई मकाम इब्राहिम बरकातूं तो पढ़े अगर हजरत अली साईं को पूछा कंदे साईं छो थो पढ़े हजरत अली साईं भी तो के जवाब में चवंदो अमीर उम्र जी दिल पी चए। हजरत हसन काबे जो तवाफ करे हजरत हुसैन काबे जो तवाफ करे हजरत तलहा काबे जो तवाफ करे हजरत जुबैर काबे जो तवाफ करे हजरत अबू जर काबे जो तवाफ करे हजरत बिलाल काबे जो तवाफ करे जेको भी काबे जो तवाफ कंदो 7 चक्रन खां पोइ मकाम इब्राहिम वटि इनके बरकातूं पढ़णियूं पवंदियूं छो त हजरत उम्र जी दिल पी चवे। हाणे हाणे ज़मज़म पियो ॾाढियां चओ सुभान अल्लाह ज़मज़म पियो ज़मज़म पियो ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो मौत खां सवा हर बीमारी जी शिफ़ा है ज़मज़म जंहिं नियत सां पीअंदे अल्लाह तुंहिंजी नियत पूरी कंदो ड्रॉ करे ज़मज़म पी हाणे सफ़ा मरवे में अच हाणे सफ़ा का मरवे ताईं मरवे का सफ़ा ताईं वरी सफ़ा का मरवे ताईं इएं डुक जीअं बीबी हाजरा डुकी ही हज चंद अदाउनि जो नालो आ चंद वफ़ाउनि जो नालो आ चंद दुआउनि जो नालो आ। हजरत इब्राहिम जूं अदाऊं हजरत इस्माइल जूं अदाऊं बीबी हाजरा जूं अदाऊं अल्लाहु अकबर वा बीबी सगोरी सफ़ा मरवे जे विच में डुकी हुकुमा तू भी डुक जीअं बीबी हाजरा डुकी उन जो डुकण रब खे वणी वियो जाते होरां डुकी तू होरियां डुक जाते तेज डुकी तू तेज डुक सफ़ा मरवे जे विच में सायूं बत्तियूं लगियूं पयूं थी जंहिंखे मीलैन अख़ज़रैन चइबो आहे उते ॾाढियां डुकबो आहे छो त बीबी हाजरा ॾाढियां डुकी। अल्लाहु अकबर कबीरा हाणे तू 7 चक्कर पूरा क्या हाणे हाणे ठोड़ कराए बाकी जा रहा है चंगा भला हमरा वार न कुड़ाईंदा मां वॾी मेहनत कई आहे भाण ॾिनो अथमि वारनि खे तूं वार नथो कुर्बान करे सघे तूं ख़ैबर जो कोट फतह कंदे उमिरो त तुंहिंजो पूरो थी वियो हज जे लाइ मूंखे 2-3 कलाक खपनि बस हज ते वञे या उम्रे ते वञे कोशिश करे मदीने पाक हाज़िरी जरूर ॾिजाए। ॾाढियां चओ न सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां दिल जे मोहब्बत सां चई दे सुभान। मदीने जे मीर फरमायो जेको ईमान जे हालत में मां मोहम्मद करीम जे कब्र मुबारक ते हाज़िरी थो भरे मां उन सां वाइदो थो कयां त क़यामत जे ॾिहाड़े मां उन जी शफ़ाअत कंदुमि। ऐं हिक रिवायत में अचे थो जेको मदीने पाक में पाक मोहम्मद मीर जी मस्जिद में 40 नमाज़ूं जमात सां पढ़े अल्लाह उनके मुनाफिकत को भी पाक तो करे अल्लाह उनके कुफ्र को भी पाक तो करे
अल्लाह से उनके जहन्नम के अजाब को भी बचाए। 40 नमाजों पाक मोहम्मद मीर जी मस्जिद में अल्लाह अकबर कबीरा। मक्के पाक में जेतरो थी सगई तवाफ वधी का जाए, थकी पे तो तिलावत का जाए, जिक्र का जाए, कुछ न थो करे सके मुके परवरदिगार जो कसम काबे जे सामू वेही रुगो काबे खे तक की जाए। तभी तुझे मथां रब जे रहमतुन जो वड फुड़ो मींहुं वसंदो। ऐं मदीने पाक में नफल पढ़, कज़ा नमाज़ूं पढ़, जिक्र कर, तिलावत कर, पर कोशिश कर तो बार बार मुझे पाक मोहम्मद मीर जे पाक रोजे ते अची सलातो सलाम अर्ज कर। असां जो अकीदो आ जेको मदीने पाक अची पाक मोहम्मद मीर जे पाक रोजे मुबारक जे ॼारनि जे सामूं भी सलातो सलाम अर्ज तो करे। अल्लाह जो रसूल पाण ॿुधे थो। ॾाढा चई सुभान अल्लाह। जो को दुनिया जे कहीं कुंड मां दुरूदो सलाम पढ़े थो, अल्लाह सही फरिश्तन के जरिए वो दुरूद पंहिंजे महबूब के पंहिंजे रोजे में पहुंचाए। मदीने वञे न तो कोशिश कजाए रियाजुल जन्ना में बरकतूं जरूर पढ़ जाए। रियाजुल जन्ना, रियाजुल जन्ना छा है? उहो इलाको जंहिंजे लाइ हुज़ूर फरमायो मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्ना। ॿी रिवायत में मा बैन कब्री व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्ना। हुज़ूर फरमाया मुंहिंजो घर ही मुंहिंजी, हे मुंहिंजो घर, हे मुंहिंजो मिंबर। ऐं ॿी रिवायत में ही मुंहिंजी कबर, हे मुंहिंजो मिंबर। इहो सॼो इलाको जन्नत जो इलाको। हिकिड़ा हमरा भंग घणी पीअंदा आहिनि, बस पोइ या उठ थी कुरड़ियूं कंदा आहिनि त असां अबू बकर उमर खे जन्नत न छॾींदासीं। उन्हनि खे ॿुधाए छॾियो त हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर जन्नत पहुची विया आहिनि। ॾाढा चओ न सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां। मदीने वेंदे त इहे मंज़र ॾिसंदे मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। मां ॾिसण तो चाहियां त मुंहिंजे प्रिय सां कहिड़नि कहिड़नि जो प्यार थी सके थो जो तुंहिंजूं रड़ियूं रुठल रब खे परचाए विझनि। थी सके तो तुझे मोहब्बत जे सदके तोखे क़यामत में पाक मोहम्मद मीर की शफाअत नसीब। दिल जे मोहब्बत सां चवंदो हल सुभान अल्लाह। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। दिल जे मोहब्बत सां तव्हां अर्श जे वेझो वेठा हो, मथे तव्हां भी ॻाल्हायो न सभई। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। गुलों का तो है क्या कहना, गुलों का तो है क्या कहना, वहां के खार अच्छे हैं। अल्लाह जो बानो चे तो मदीने जा गुल त गुल हिन, पर मदीने जा कंडा भी गुल हिन। जिन गारों में रखे थे कदम महबूब मदनी ने, जिन गारों में रखे थे कदम महबूब मदनी ने, दुनिया के महलों से वो दोनों गार अच्छे हैं। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं, मगर उनमें
असांजो अकीदो आहे त हुजूर साईं जा सब सहाबी जहिड़ा जन्नती। ॾाढियां चओ हुजूर साईं जा सब सहाबी जहिड़ा जन्नती हैं। मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं मगर उनमें सुलाए हैं जो रोजे में, सुलाए हैं जो पहलू में, और वो दोनों यार अच्छे हैं। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। गुलों का तो है क्या कहना, वहां के खारे अच्छे हैं। मेरे आका के रोजे पर खड़े हैं जितने चौकीदार, मेरे आका के रोजे पर खड़े हैं जितने चौकीदार। तुम्हारे बादशाहों से, तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार अच्छे हैं। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। मार्स क्यों तो मदीने पाक अल्लाह से तो के हाजरी जो मौक्यो दे ना, रियाजुल जन्ना में बरकतूं जरूर पड़ जाए। या तो कंगा पूछ जाए तो रियाजुल जन्ना केड़ो आ, उन इलाके जो टुकड़े जो नालो रियाजुल जन्ना है, जंहिंजी निशानदी हुजूर साईं फरमाई। जैसे पान गोल्हण चाहे हिकड़ी सवली निशानी तो के बुधाए तो चलिया, पाक मोहम्मद करीम साईं जी पाक मस्जिद में, मदीने जी मस्जिद नबूवी में जेके गिल्म ए गालीचा विछायल हैं, तकरीबन सब गाढ़े रंग जाए। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीने वारी मस्जिद नबवी में जेके कारपेट विछायल हैं, तकरीबन गाढ़े रंग जा हैं। जेको इलाको रियाजुल जन्नह जो इलाको आ, उते जेके गिल्म गालीचा विछायल हैं उहे सफेद रंग जा। हुजूर फरमायो त इहो टुकड़ो जन्नत जो टुकड़ो। हिकड़े बुजुर्ग ॾाढी मज़ेदार ॻाल्हि लिखी आ। उन बुजुर्ग लिखियो आ त जॾहिं तूं रियाजुल जन्नह में वञी ॿ रकातूं पढ़े त पोइ अल्लाह साईं खे हिकिड़ो अर्ज़ कजाए। हे मुंहिंजा लफ़्ज़ यादि कजो, हे मुंहिंजा लफ़्ज़ यादि कजो। हिकड़े अल्लाह साईं जे प्यारे बाने लिखियो आ, जॾहिं रब साईं तोखे मदीने घुराए ऐं तूं रियाजुल जन्नह में 2 रकातूं पढ़े त उते हिकड़ी दुआ घुरजाए। अल्लाह साईं खे चइजाए, जागो दादा, अल्लाह साईं खे चइजाए, या अल्लाह तू मांखे जन्नत में अंदर वठी आयो आ। छो तो हुजूर फरमायो आ त हे टुकड़ो जन्नत जो टुकड़ो आ ऐं रियाजुल जन्नह में तू बीठो आ। तू उते 2 रकातूं तो पढ़े, 2 रकातूं पढ़ी पो अल्लाह के अर्ज कजाए, मुंहिंजा अल्लाह तू पंहिंजी मेहरबानी सां मांखे हिते वठी आयो आ। तुझे महबूब नबी बुधायो आ त हे जन्नत जो टुकड़ो आ। मुंहिंजा रब पाक मोहम्मद करीम साईं फरमायो आ, हिकु दफ़ो जंहिंखे अल्लाह जन्नत में दाखिल कंदो वरी कढंदुसि न। रब तुंहिंजे महबूब चयो आ त हिकु दफ़ो जंहिंखे तू जन्नत में दाखिल कंदे वरी उनखे जन्नत मां कढंदे न। मुंहिंजा रब तुंहिंजे क़ुरान में लिखियल आ त तुंहिंजे महबूब जेको चयो आ उहो 100 सैकड़ो सच आ। मुंहिंजा रब तू मांखे हिते वठी आयो आ, हे जन्नत जो टुकड़ो आ। हाणे हिकु दफ़ो मांखे वठी आयो आ त मुंहिंजो नालो मुस्तकिल बुनियादनि ते जन्नतनि जे फ़हिरिस्त में लिखाए। मुझा मोहतरम दोस्तों, जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तो असां जेका मेहनत करे रहिया आहियूं, असां चाहियूं था त अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़। तव्हां चाहियो था? यार कसम थवा अल्लाह जो, ताजी दिल चवे थी
तव्हांजी दिल चवे थी त असांजे मुल्क में कुरान जो कानून थे। केड़न केड़न जी दिल चे थी? नारे तकबीर, इस्लाम इस्लाम इस्लाम, शान कुरान, नारे तकबीर। तव्हांजी दिल चवे थी त पाकिस्तान में सब फैसला कुरान जे मुताबिक थियन। तव्हांजी दिल चवे थी त हिन धरती ते पाक मोहम्मद करीम साईं जे शरीयत जो राज थे। तव्हांजी दिल चवे थी? कसम अथव अल्लाह जो, तव्हांजी दिल चवे थी? हाणे मां तव्हां खां पुछां थो, जेकॾहिं तव्हांजी दिल चवे थी त हिन मुल्क में कुरान जो कानून थे, शरीयत जो राज थे, कसम अथव अल्लाह जो, मां तव्हां खां कसम ॾेई थो पुछां त हिन मुल्क में कुरान जो कानून ज़रदारी कंदो? सफ़ा मरी वियो, हाणे न ॻाल्हाइजो, उफट मरी वियो, सफ़ा ज़रदारी कंदो? हे तव्हां वारो पप्पू प्राइम मिनिस्टर राजा परवेज़ अशरफ कंदो? ॾाढियां ॻाल्हाए। चाचो काइम अली शाह कुरान जो कानून कंदो? हे तव्हांजा खान सरदार नवाब भोतार ये कुरान जो कानून कंदा? मरी छो विया आहियो? ॻाल्हायो। जेकॾहिं चाहियो था त अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ थे त पोइ शरीयत जो कानून आलिम करे सघनि था, ज़ालिम नथा करे सघनि। हे त अमेरिका जे खिलाफ लफ्ज़ भी नथा ॻाल्हाए सघनि। अल्लाह असांजा बादशाह जेतिरो अमेरिका खां डिॼनि था न, एतिरो अल्लाह खां डिॼनि त बुज़ुर्ग थी वञनि। साह थो वञे। थकी वियो यार। अब हिननि खे जो त महिरबानी करे गोड़ न कनि, यार कोई हिकिड़ो दोस्त वञनि खे प्यार ऐं मोहब्बत सां अर्ज़ करे। असांजी जंग अमेरिका सां आहे। मुवहिद ॻाल्हाइनि, मुवहिद ॻाल्हाइनि, मुजाहिद ॻाल्हाइनि, दिलेर ॻाल्हाइनि, बहादुर ॻाल्हाइनि, छो त अमेरिका मुसलमाननि जो कातिल आहे। अमेरिका मुसलमाननि जो कातिल आहे। ऐं जेके भी गुस्ताखियूं थियनि थियूं पाक मोहम्मद अमीर जे शान में, उतां स्टार्टिंग थिए। कॾहिं गुस्ताखाना खाका, कॾहिं हुजूर साईं जा गुस्ताखाना कार्टून, गलीज़ जानवरनि जा फोटू ठाहे उनजी मुंडी कपे, जानवर जे धड़ सां कंहिं माण्हू जी मुंडी हणी, चवनि था हे मुसलमाननि जो नबी आहे। तकबीर। अमेरिका ते अमेरिका ते अमेरिका ते इनामी मुकाबला था रखन, जेको मुसलमाननि जे नबीअ जे गुस्ताखीअ में कार्टून ठाहींदो उनखे लखनि रुपयनि जा असां इनाम ॾींदासीं। ऐं हाणे ताज़ो हिकिड़ी ख़लीस तरीन फिल्म रिलीज़ कई अथऊं, पाक मोहम्मद करीम शान जे हुजूर साईं जे शान में एडी गुस्ताखी कई अथऊं, एडी गुस्ताखी कई अथऊं, मां लफ़्ज़नि सां बयान नथो करे सघां। सॼी दुनिया में एहतिजाज थियो, सॼे पाकिस्तान में एहतिजाज थियो। ताज़ो हिकिड़ो वाक़ियो करायो। उन छोरी और मलाला, मलाला नालो ही निभागन जहिड़ो अथसि। मलाला मां करे ॿुधो ई कोन्हे। मलाला मलाला माना मुसीबत। मलाला सभु छिता थी पिया आहिनि। अमेरिका जो सदर भी रोए थो, मलाला वेचारी, जरदारी साहब भी रोए थो, सब पूरी मीडिया, सब अखबारूं, ये जेका तहरीक हले पई हुजूर जे गुस्ताखन के खिलाफ, वह बंद कयो। सभनी अखबारुनि जो रुख़ ओॾे हले पियो, पूरी मीडिया उन तरफ हली वई। या मलाला आहे कहिड़ी चंडरी,
17 सालन जी छोरी आ, 17 सालन जी छोरी आ, पंहिंजी डायरी में लिखियई तमां बुरको ॾिसंदी हां त मूंखे पत्थर जो ज़मानो यादि ईंदो आहे, दाढ़ी ॾिसंदी हां त मूंखे फिरौन यादि ईंदो आहे। पुछूं सॼी दुनिया में तोखे वध में वध कहिड़ो माण्हू वणे थो, त इन छोरीअ चयो हो मूंखे हिन वक़्तु सॼी काइनात में सभ खां वधीक अमेरिका जो सदर ओबामो थो वणे। ये ॻाल्हियूं बीबीसी ते हिन जूं नशर थियूं छोरीअ जूं, उनखे मथे ते कयूं था बेगुनाह ज़ुल्म थी वियो, नाहक थी वियो, फलाण थी वियो, टीर थी वियो, बेगुनाह नियाणीअ जे मथां हमलो थियो। उन जे लाइ स्पेशल जहाज ते उनखे लंडन मोकिलियो अथव, पाकिस्तान खां स्पेशल जहाज, सॼो जहाज उन छोरी जे लाइ बुक थियो आहे। ज़ुल्म थी वियो बेगुनाह नियाणी सां। मां पुछण थो चाहियां इन्हनि बेग़ैरतनि खां त जामिया हफ्सा ऐं लाल मस्जिद में पढ़ण वारियूं उहे सभे मासूम नियाणियूं, क़ुरान जूं हाफ़िज़ाणियूं ऐं आलिमाणियूं, जिनखे तव्हां गोलियुनि जो पख बणाए, जिनखे तव्हां टुकड़नि टुकड़नि में तक़सीम करे उन्हनि जे मथां फास्फोरस हारे उन्हनि जे गोश्त खे विझाए छॾियो, उन वक़्तु तव्हांजी ग़ैरत काॾे रही? असांजे मुल्क में केतिरियूं बेगुनाह नियाणियूं रोज़ थियूं मरनि, कराची में केतिरा बेगुनाह बच्चा रोज़ था मरनि, कंहिंजे कननि ते का जूअ बि कान थी रही आहे। या सॼी अमेरिका जी साज़िश आहे, इनखे समझो। वजीरिस्तान जे इलाके में मुजाहिद रहनि था, उन्हनि जो झेड़ो अमेरिका सां है। अमेरिका जो ज़ोर हो त वजीरिस्तान में ऑपरेशन कयो, उन्हनि खे जवाब खपंदो हो इहा वारदात कराए। वजीरिस्तान में अमेरिका वारा ऑपरेशन करण था चाहे। बुश हरामी अलाए काॾे वियो, हाणे ओबामो। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, असां उन ज़ालिम जे ख़िलाफ़ जंग लड़ी रहिया आहियूं। हिन वक़्तु अमेरिका जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण पंहिंजे मौत खे दावत ॾियण जे बराबरि आहे। चवां भला हमरा उन्हनि जे ज़बाननि ते ताला लॻल आहिनि, लेकिन रुगो पाकिस्तान जे अंदर न, बैनुल अक़वामी फोरम ते भी हिकिड़ो जवान जो पुट अमेरिका के खिलाफ शीर वांगुरु गजे रहा है, जंहिंजो नालो आहे कायद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फजलुर रहमान। नारे तकबीर, नारे तकबीर। कायद इमाम इनकलाब मौलाना फजलुर रहमान, तेरा शान मेरा शान, तेरा शान मेरा शान। मुस्तकबिल का हुक्मरान, मुस्तकबिल का हुक्मरान। जरे पाकिस्तान में एहतजाज तमाम घणो वधी वियो त ज़रदारी साहब भी योम इश्क रसूल मल्हाइण जो ऐलान कयो। सदके वञा हिन जे मुहांडनि तां। बाबा असां बि मुसलमान हूं, अमेरिका वारनि गुस्ताखाना फिल्म ठाही आहे, असांखे बि ॾुख थियो आहे। इन जे करे असां सरकारी तौर ते जेको आहे योम इश्क रसूल था मल्हायूं। आम मोकल थी वई सॼे पाकिस्तान में, योम इश्क रसूल थी सरकार मल्हाए। ख़बर अथव उन्हनि ज़रदारी साहब तकरीर कहिड़ी कई जंहिं ॾींहं ते योम इश्क रसूल मल्हाई? चई मूंखे वॾो ॾुख थियो आहे, अमेरिका में हुजूर साईं जे शान में गुस्ताखी थी आहे, मूंखे ॾाढी तकलीफ़ पहुती आहे। मां मुसलमाननि सां गॾु सदमे में शरीक हां, मां पाण बि मुसलमान हां, पर असां अमेरिका जा इत्तेहादी हुयासीं ऐं आहियूं ऐं रहंदासीं। मां थो चवां असां इन इत्तेहाद ते बि लख लानत था कयूं। अमेरिका जे चमचन ते, अमेरिका जे चमचन ते, अमेरिका कुत्ते ते, ओबामा करे काम ते, अमेरिका जे चमचन ते, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान
ज़रदारी के चो त टीवी ते अची चवे अमेरिका ते लानत आहे चवंदो ॻाल्हायो छो नथा ॾाढिया ॻाल्हायो चवंदो वज़ीर आज़म साहब चवंदो ॻाल्हायो ॾाढिया बिलावल खान भुट्टो चवंदो अदरी बख्तावर चवंदी बीबी आसिफा चवंदी चाचो कायम अली शाह चवंदो टीवी ते चवे अमेरिका ते लख लानत आहे ओबामा वॾो हरामी आहे तो जे तक जाए मैंने एमपी चवंदा न कुछ जाए हाने मरंदे न कुछ जाए असुल न कुछ जाए हाने तो खे तो चवा चौ तो अमेरिका ते लानत आ चौ अमेरिका ते लानत आ चौ अमेरिका ते लानत आ अमेरिका ते ओबामा ते अमेरिका के चमचम ते अमेरिका ते हिनन चयो या गुस्ताखाना फिल्म जेका अमेरिका में ठही आ पाकिस्तान जे घिटी घिटी में हलदी अमेरिका वारन चयो पाकिस्तान जे हर शहर में हलदी या फिल्म हर गली कूचे में हलदी हर पहाड़ी में हलदी उन ॾींहं ॾींहं असां चयो हो ऐं अॼु बि चऊं था जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी हरकत कई वई त पोइ हिन मुल्क जे घिटी घिटी में जान थी जेकॾहिं अमेरिकन या बदमाशी कई ऐं आलमन तव्हांखे चयो त कफन सिरन साब थी मैदान ते निकिरो त कहिड़ा कहिड़ा निकिरंदा ॾाढिया चओ इंशाअल्लाह ॾाढिया चओ इंशाअल्लाह देवबंद सर बकफ सर बुलंद गैरतमंद जुर्रतमंद जमीयतुल इस्लाम डॉक्टर खालिद महमूद सुमरो वज़ाहत सां चवण थो चाहियां जेकॾहिं अमेरिका वारनि पंहिंजूं बदमाशियूं बंदि न कयूं त असां पाकिस्तान में जेके हज़ारे अमरीकी मौजूद आहिनि हिक बि अमरीकी खे हिन धरती ते जहिड़ो न छॾींदा भाई हथ बुलंद करे चओ इंशाअल्लाह ऐं जेकॾहिं आलिम तोखे सॾु था कनि त हथियार खणी निकिरी निकिरंदो इंशाअल्लाह तोखे किलाशन आहे त किलाशन खणी निकिरंदे मां इंशाअल्लाह जा लफ़्ज़ ॿुधण थो चाहियां तोखे बंदूक आहे त बंदूक खणी निकिरंदे तोखे पिस्टल आहे त पिस्टल खणी निकिरंदे तोखे रिवॉल्वर आहे त रिवॉल्वर खणी निकिरंदे तो वटि कुझु न आहे त कुहाड़ी खणी निकिरंदे तो वटि कुहाड़ी बि न आहे त डंडो खणी निकिरंदे चओ इंशाअल्लाह झंडा खणो नारा हणो विढ़ंदा हलो सुभान अल्लाह में सुस्ती न थियण खपे पछाड़ी में बेवफाई चङी न है झंडा खणो नारा हणो विढ़ंदा हलो झंडा खणो नारा हणो विढ़ंदा हलो मोबाइल में इस्लामी डाउनलोडिंग ला याद रखंदा फारूकी इस्लामी कैसेट हाउस नज़द सिद्दीकी मदरसा शदादकोट मोबाइल नंबर 0333758487